सदर आसिफ अली ज़रदारी तरफ़ां भूटान के क़ौमी ॾींहं ते वाधायूं ॾिनियूं वियूं आहिनि। सदर आसिफ अली ज़रदारी भूटान के बादशाह जिग्मे खेसर नामग्येल वांगचुक ऐं भूटान के अवाम लाइ नेक ख़्वाहिशुनि जो इज़हार कियो आहे। भूटान की क़ौमी यकजहती ऐं सक़ाफ़ती सुञाणप साराजोगी आहे। सदर पारां इहो चयो वियो आहे। क़ौमी ख़ुशी ऐं माहौलियाती तहफ़ुज़ बाबति भूटानी मॉडल दुनिया लाइ मिसाल आहे। सदर आसिफ अली ज़रदारी चुनाव पाकिस्तान भूटान सां ॿतरफ़े ऐं सार्क के फ्रेमवर्क हेठि लाॻापन खे वॾी अहमियत ॾिए थो। भारतीय बालादस्ती जा इरादा सार्क के रूह जे उबतड़ आहिनि। पाकिस्तान सार्क की बहाली लाइ भूटान के ताउन की ख़्वाहिशमंद आहे। सदर आसिफ अली ज़रदारी तरफ़ां भूटान के क़ौमी ॾींहं ते वाधायूं ॾिनियूं वियूं आहिनि। सदर आसिफ अली ज़रदारी भूटान के बादशाह जिग्मे खेसर नामग्येल वांगचुक ऐं भूटान के अवाम लाइ नेक ख़्वाहिशुनि जो इज़हार कियो आहे। भूटान के क़ौमी यकजहती ऐं सक़ाफ़ती सुञाणप साराजोगी आहे। सदर पारां चयो वियो आहे त क़ौमी ख़ुशी ऐं माहौलियाती तहफ़ुज़ बाबति भूटानी मॉडल दुनिया लाइ मिसाल आहे। पाकिस्तान भूटान सां ॿतरफ़े ऐं सार्क के फ्रेमवर्क हेठि लाॻापन खे वॾी अहमियत ॾिए थो। सदर आसिफ अली ज़रदारी पारां भूटान के क़ौमी ॾींहं ते वाधायूं ॾिनियूं वियूं आहिनि।